नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी तालुके जे 3 टाउन कमेटियुनि जे पकनि ऐं कचनि 500 खां वधीक मुलाज़िमनि खे डिसंबर 2018 जी पघार न मिलण ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो मेन चौक खां एहतिजाजी रैली कढी टाउन चेयरमैन भरिया सिटी जी ऑफिस ताईं पहुची सख़्त एहतिजाज कंदड़ मुलाज़िम धरणो हणी वेही रहिया। भरिया सिटी तालुके जे मुख़्तलिफ़ टाउन कमेटियुनि भरिया सिटी, भरिया रोड ऐं ठारू शाह जे अटकल 500 खां वधीक कचनि ऐं पकनि मुलाज़िमनि खे गुज़िरियल डिसंबर महीने जी पघार न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज रैली मेन चौक खां निकिती, जेका टाउन चेयरमैन जी ऑफिस आॾो पहुची सख़्त एहतिजाज धरणो हयो। हिन मौक़े ते एहतिजाज जी अॻुवाणी कंदड़ टाउन मुलाज़िम हबीबुल्लाह, पीरज़ादो, अब्दुल सत्तार, गुलाम शबीर, अञण, ममताज़ कीरियो ऐं ॿियनि ॿुधायो त असांखे 3 साल अॻु 2016 जी डिसंबर वारे 1 महीने जी पघार बि न मिली आहे, त हाणे वरी हिन गुज़िरियल साल डिसंबर 2018 जी बि पघार न मिली आहे। 2 महीननि जी पघारूं ऐं सालियानो इंक्रीमेंटूं बि नथियूं मिलनि, जॾहिं त असांजा रहियल डिफरेंस बिल ऐं ॿिया अलायंस बि नथा ॾिना वञनि। हिन चयो आहे त असां केतिरा ई भेरा हिन सिलसिले में एहतिजाज मुज़ाहिरा कया आहिनि, पर असांजी हिकु बि नथी ॿुधी वञे। टाउन कमेटी जे चेयरमैन जी ऑफिस आॾो धरणे दौरान टाउन चेयरमैन सईद अहमद अली शाह जे न हुजण करे टाउन ऑफिसर नदीम सोलंकी मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं हिन मौक़े ते टाउन ऑफिसर मीडिया खे ॿुधायो त संदन टाउन कमेटी जो पघारूं वारो अकाउंट डेबिट ब्लॉक आहे। हुन लाइ असांजो फाइनेंस डिपार्टमेंट सां ॻाल्हियूं जारी आहिनि। अकाउंट जीअं ई खुलंदो त मुलाज़िमनि खे रहियल पघारूं जारी कयूं वेंदियूं। जॾहिं त एहतिजाज कंदड़ ऐं टाउन ऑफिसर विच में ॻाल्हियूं थियूं, जंहिंमें मुलाज़िमनि खे ख़ातिरी कराई वई ऐं त खेनि पघारूं जल्द जारी करे ॾिनियूं वेंदियूं। ॿिए पासे टाउन चेयरमैन सैयद अमीर अली शाह सां राब्तो करण जी कोशिश कई, पर राब्तो न थी सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।